रसूलाबाद मां के खबर दींदा हलूं हुबली जहांगीर जी रिपोर्ट मुताबिक लारकानो बाडरे थाने जो अगूणो पुलिस एहलकार असगर उमरानी यूनियन ऑफ जर्नल्स ऑर्गेनाइजेशन सिंध लारकानो मरकजी ऑर्गेनाइजर हाजन कोरजो के मोबाइल फोन ते गुथा लफ्ज़ इस्तेमाल कया, मौतमार धमकियों दींदे इरादा कतल करने की चढ़ाई कई। उन मौके ते हाजन कोरजो मौजूद न हो। अहिड़ो सोशल मीडिया ते वीडियो वायरल थियण खां पोइ लारकाने जी इंतजामिया के अखियुनि ते कारियूं पटियूं बदलाए कंहिं भी नोटिस न वरितो। अहिड़ो सेशन कोर्ट में पटिशन दाख़िल कराइण खां पोइ अॼु सूमर जे ॾींहुं कोर्ट सगोरीअ में हाज़िरी हुई, जंहिंमें पुलिस एहलकार असगर उमरानीअ जे वकील जी तारीख़ वरिती। उन मौके ते एडवोकेट अमीर अली संजरानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेको हर मज़लूमनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाईंदो आहे, उन सहाफ़ीअ खे पुलिस एहलकार गुथा लफ़्ज़ इस्तेमाल कंदे मोतमार धमकियूं ॾिनियूं। मां हिन लफ़्ज़नि जी सख़्त मज़म्मत कयां थो ऐं असां कोर्ट ते सगोरीअ में उम्मीद आहे त सहाफ़ी हाजन कोरजो सां इंसाफ़ कंदी। असगर अली उमरानी बाडर जो अगूणो वॾो मुंशी हुन ते खेस तमामु घणो घमिरजी पियो। एॾी कार कंत कयईं ऐं मौतमार धमकियूं ॾिनई। मौतमार धमकियूं ॾियण खां पोइ उतां खीड़जी आयो, पंहिंजे बाडर थाणे खां अची हुन जे भाउ जे दुकान ते पिस्टल समेत आयो, जंहिंजा CCTV फुटेज टोटल असां वटि मौजूदु आहिनि। हाजन अली कोरजे मुंहिंजे क्लाइंट मूंखे ॾिना आहिनि ऐं एॾी हुनजी जुरियत इहा त हाजन अली पंहिंजे हद जे थाणे SHO PS रहमतपुर वियो, पर उन बि हिन जी हिकु बि न ॿुधी, को बि उनजो ख़र्चेल न निकितो। आख़िर असां कोर्ट जो दरवाज़ो खटकायोसीं। पोस्ट मूं हाजन अली कोरजे जो केस दाख़िल कयो, जंहिंजी अॼु ते हियरिंग हुई 16 तारीख़ ते। जवाबदार बि आयो ऐं अदर पार्टी जे मुंहिंजे पुलिस दोस्त वकील पंहिंजो वकालतनामो ॾिनो। हाणे 18 तारीख़ ते उहा हियरिंग आहे। हाजन अली कोरजो जेको बहितरीन कलम धणी ऐं सुठो लेखक आहे, आउं त उनजी सख़्त लफ़्ज़नि सां मज़म्मत कंदुसि। असांजा सहाफ़ी बिरादरान उहे आहिनि जेके असांखे हमेशह असांखे पंहिंजे कलम सां पंहिंजे हक़ सच जो रस्तो ॾेखारे असांखे वॾी हेल्प ऐं मदद कंदा आहिनि केसनि में। असां जेके बि केस लड़ंदा आहियूं असां साफ़ पंहिंजी ताक़त सां उन्हनि जी रिकॉर्डिंग सां उहे कोर्ट में प्रूफ पेश कंदा आहियूं ऐं अहिड़ो USB प्रूफ बि मां पंहिंजे हाजन कोरे जो क्लाइंट जो बि मूं दाख़िल कयो आहे, जंहिंजी नेक्स्ट टाइम हियरिंग आहे फॉर लार्जमेंट ऑफ FIR जे लाइ इंशा अल्लाह ताला FIR उन जवाबदार जे ख़िलाफ़ लार्ज ज़रूरु थींदी। ऐं हिन वक़्त ताईं बि हाजन कोरजो साहब खे उहो धमकियूं ॾींदो रहे थो त मूंखे कुझु बि न थींदो ऐं भले जेकॾहिं FIR थी बि पोइ बि मां तोखे न छॾींदुसि। तंहिं करे आउं जनाब IG सिंध साहब खे चवंदुसि हिन खे सभ खां पहिरियां DIG साहब जो हुकुम ॾेई डिसमिस फ्रॉम सर्विस करे त इंसाफ़ जी बहितरी बि रहंदी। जीअं कोई बि अहिड़ी जुरियत न करे कंहिं सीनियर सहाफ़ी खे मौत मार धमकी ॾियण।